मुल्तान में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हामिद सईद काज़मी सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त हू दोस्तनि खे अक्सर चवंदो हो त सियासी जज जी सिफ़ारिश न कई वञे। हुन चयो त संदसि ॻाल्हि सच साबित थी, छाकाणि त इफ्तिखार चौधरी रिटायर थियण बाद सियासी पार्टी ठाही। मैंने अक्सर दोस्तों को कहा कि इसकी सिफारिश मत करो, इसके पीछे तुम लोग मत लगो, ये सियासी जज है। आज ये बात साबित हो गई। जब उसने सियासी पार्टी बनाई तो दोस्तों को याद आ गया कि वाकई मैंने जो कहा था वो सच कहा था, वो सियासी जज था। आसिफ अली ज़रदारी चयो त हू अॻूणे चीफ जस्टिस खे ललकारे चवंदो हो त शर्म कर, हुन मथनि कहिड़ा कहिड़ा न इल्ज़ाम हुया। चवंदो हो हाजिन खे बि न बख़्शो। शर्म करो, शर्म करो, शर्म करो। तुमने उस जमाने में क्या क्या इल्जाम नहीं लगाए पार्टी पे, इन पे, कि हाजियों को भी नहीं छोड़ा, ये न किया, सिर्फ इलेक्शन कैंपेन करने के लिए, खुद प्रेसिडेंट बनने के लिए। उसकी नीयत प्रेसिडेंट बनने की थी। अॻूणे सदर चयो त ईंदड़ चूंडुनि में हो सॼे पंजाब मां कामयाबी हासिल कंदा। हिन भेरे पंजाब जो आवाम संदन साथ ॾींदो। पंजाब हमारा पाकिस्तान पीपल्स पार्टी का साथ देंगे और इंशाल्लाह इस इलेक्शन में हम पंजाब लेंगे, पूरा पंजाब लेंगे। हुन चयो त हुकूमत सिक्योरिटी ॾे या न ॾे, पर हू पंजाब में हर हंधि जलसा कंदा। हू पाण जलसा करण लाइ ॿाहिरि निकितो आहे। हिक सवाल जे जवाब में आसिफ अली ज़रदारी चयो त नून लीग वक़्त खां अॻु चूंडूं न चाहींदी। हुकूमत सेनेट जे चूंडुनि खां अॻु आम चूंडुनि ॾांहुं न वेंदी। हुन चयो त खेसि ग़ैब जो इल्मु नाहे, पानामा फ़ैसिले जी ॼाण नाहे, पर एतिरो ज़रूर ॼाणनि था त मियां साहब ख़िलाफ़ कॾहिं बि फ़ैसिलो नाहे आयो। ज़रूर पता है कि मियां साहब का कभी मियां साहब के खिलाफ फैसला आया नहीं है। आसिफ ज़रदारी चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो चवंदी हुई त संदन हक़ में ऐं नवाज़ शरीफ़ जी मुखालफ़त में कॾहिं बि फ़ैसिला नथा अचनि। हुन चयो त हामिद सईद काज़मी अल्लाह साईं जी महिरबानीअ सां बाइज़त बरी थी ॿाहिरि आयो आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त हू दोस्तनि जो प्यार ॾिसी जवान थी वेंदो आहे।